नासिक सांगड़ भरिसां तेज़ रफ़्तार आयल टैंकर रक्षा मथां चढ़ी वियो। नतीजे में रक्षा सवार औरत फौत थी वई आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सांगड़ मां मेहरान टीवी जो रिपोर्टर नादिर बुर्दी। जी नादिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही सांगड़ सिंजोरो भरिसां मीरा स्टाफ वटि तेज़ रफ़्तार आयल टैंकर एक रक्षा से टकराइजी वियो, जंहिंजे नतीजे में रक्षा में सवार एक औरत मौके ते फौत थी विया है, जॾहिं त ॿिनि मासूम ॿारनि समेत 6 ॼणा जेके आहिनि इस वक़्तु ज़ख़्मी थी थिया आहिनि। होॾां हादसे जी इतला मिलंदे ई मक़ामी ॻोठाणा ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची विया, जिन फौती औरत जो मड़ ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते सांगड़ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अस्पताल ज़रियनि मौजूदु फौतियल औरत जी जेका सुञाणप आहे उहा अञा ताईं ज़ाहिर नथी सघी आहे, जॾहिं त ज़ख़्मी ॿारनि जी हालत जेकी आहे उहा गणती ॿुधाए पियो वञे, जिन्हनि खे जेको आहे हिन वक़्तु नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो आहे। होॾां फौती औरत जो मड़ जेको आहे ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे वासन हवाले कयो वेंदो, जॾहिं त पुलिस टैंकर खे तहवील में वठी क्लीनर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। टैंकर जे ड्राइवर जेको आहे हादसे खां पोइ मौक़े तां फरार थियण में कामयाब थी वियो आहे, जॾहिं त हादसे जी ख़बर मिलण शर्ते औरत जे घर में जेको आहे कोराम मची वियो आहे, जॾहिं त फौती औरत ऐं ज़ख़्मी जो तालुक़ु जेको आहे पोली बिरादरी सां ॿुधायो पियो वञे। जी नादिर, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी।